नूरियाबाद वेझो तेज रफ्तार वैन खे बाहि लगी वई। 13 मुसाफ़िर सड़ी फौत, 5 ॼणा ज़ख़्मी थियण जा इतला। वैन हैदराबाद खां कराची अची रही हुई त नूरियाबाद वेझो ओचितो बाहि विकोड़े वई। वैन खे बाहि लॻण जो इतला मिलंदे ई मोटरवे पुलिस वाक़े वारे जाइ ते पहुची इमदादी कार्रवायूं शुरू करे छॾियूं ऐं हादसे में ज़ख़्मियुनि खे अस्पतालनि ॾांहुं मुंतक़िल कयो। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर खां तव्हांखे आगाह कंदा हलूं त हैदराबाद खां कराची ईंदड़ तेज़ रफ्तार वैन खे नूरियाबाद वेझो ओचितो बाहि लगी वई। बाहि लॻण जे नतीजे में वैन में सवार 13 मुसाफ़िर सड़ी फौत जॾहिं त 5 मुसाफ़िर ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। इन सिलसिले में मोटरवे पुलिस तर्जुमान मूजिब वैन में कुल 18 मुसाफ़िर सुवार हुआ जेके हैदराबाद खां कराची अची रहिया हुआ त नूरियाबाद वेझो वैन हादसे जो शिकार थींदे कल्टी थी पई, जंहिं बाद गाॾी खे बाहि लगी वई। बाहि लॻण जे नतीजे में गाॾी में सवार 13 मुसाफ़िर सड़ी फौत थी विया जॾहिं त 5 मुसाफ़िर ज़ख़्मी थिया आहिनि। मोटरवे पुलिस तर्जुमान सैयद तुराब अली शाह मूजिब हादसे जो इतला मिलंदे ई मोटरवे पुलिस वाक़े वारे जाइ ते पहुची फायर ब्रिगेड जे मदद सां गाॾी में लॻल बाहि खे विसाइण जी कोशिश कई ऐं बाहि विसाइण बाद हादसे में सड़ी फौत थियल माण्हुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे गाॾी मां ॿाहिरि कढियो। इंतहाई अफ़सोसनाक वाक़े खां तव्हांखे आगाह कंदा हलूं त नूरियाबाद वेझो तेज़ रफ्तार वैन हादसे जो शिकार थियण बाद कल्टी थी पई ऐं वैन कल्टी थियण बाद गाॾी में ओचितो बाहि भड़की पई, जंहिं जे नतीजे में वैन में सवार 13 मुसाफ़िर सड़ी फौत थी विया जॾहिं त 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। मोटरवे पुलिस तर्जुमान सैयद तुराब अली शाह मूजिब वैन में कुल 18 खां 20 मुसाफ़िर सुवार हुआ ऐं वैन हैदराबाद खां कराची अची रही हुई त नूरियाबाद वेझो हादसे जो शिकार थी कल्टी थी पई ऐं वैन कल्टी थियण शर्त गाॾी खे बाहि विकोड़े वई। मोटरवे पुलिस तर्जुमान मूजिब हादसे जो इतला मिलंदे ई मोटरवे पुलिस वाक़े वारे जाइ ते पहुची फायर ब्रिगेड गाॾी जे मदद सां गाॾी खे लॻल बाहि विसाए सड़ी फौत थियल मुसाफ़िरनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे गाॾी मां ॿाहिरि कढी अस्पतालनि ॾांहुं मुंतक़िल कयो आहे, जॾहिं त हादसे सबबि मोटरवे ते समें गाॾियूं बीहजी वयूं। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर आहे, नूरियाबाद वेझो तेज़ रफ्तार वैन खे बाहि लगी वई, जंहिं जे नतीजे में वैन में सवार 13 मुसाफ़िर सड़ी फौत जॾहिं त 5 मुसाफ़िर ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। मोटरवे पुलिस मूजिब वैन हैदराबाद खां कराची अची रही हुई त नूरियाबाद वेझो हादसे जो शिकार थी कल्टी थी किरी पई, जंहिं खां पोइ गाॾी खे बाहि लगी वई। बाहि लॻण जो इतला मिलंदे ई मोटरवे पुलिस वाक़े वारे जाइ ते पहुची फायर ब्रिगेड गाॾी जे मदद सां वैन खे लॻल बाहि विसाइण जी कोशिश कई ऐं बाहि विसाइण बाद गाॾी मां 13 मुसाफ़िरनि जा सड़ी वियल लाश ऐं 5 मुसाफ़िरनि खे ज़ख़्मी हालत में ॿाहिरि कढी वेझे वारनि अस्पतालनि ॾांहुं मुंतक़िल कयो आहे।